बुढ़ो कमराणी भरिसां ॻोठ गाज़ी खान मज़ारी जो रहवासी मेहार मज़ारी पारां बुढ़ो कमराणी जे सेठ नवीद आरई खां मकई जो नकुली बिज रखण खिलाफ़ ॻोठाणनि ऐं शहरिन मेहार मज़ारी, अमीर मज़ारी, फ़खुर मज़ारी, रजब जसयाणी, सतार ख़ासकेली ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतियात कंदे चयो त सेठ नवीद आरई पारां डिसंबर जी 5 तारीख़ ते मकई जो 2 मण बिज मेहार मज़ारी खे ॾिनो, जेको हिन चयो 20 ॾींहंनि में निकिरी ईंदो, लेकिन हुन जो हिकु दाणो बि न निकितो। बिज नकली हो, जंहिं सबबु हिन ग़रीब जो जेको बनी मकादो ते वरितल आहे खेड़ी मकाई बिज जी रक़म भाण ॾिनल, जंहिं सबबु लॻभॻि ₹1,00,000 ख़र्च अची वियो। पाण हिकु ग़रीब हारी जे एकड़ बनी मकादो वठी पोखियो। हिन एसपी बदीन, डीसी बदीन, एससी मातली खां मुतालबो कयो आहे त बुढ़ो कमराणी नकुली बिज रखंदड़ सेठनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ग़रीब हारी मेहार मज़ारी सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे सेठ नवीद आरई चयो त बिज जो मूं का बि गारंटी कोन ॾिनी हुई। डिसंबर में सख़्तु सियारे पवण करे बिज ज़मीन मां कोन निकितो। बिज बिल्कुलु असली हो, मौसम जे करे इहो थियो आहे। रिपोर्ट आशिक़ अली जुणेजो, बुढ़ो कमराणी, सोशल मीडिया सेंटर सिंध। डीसी का मुतालबो था करूं इन्वेस्टिगेशन कन बुढ़े कमराणी में रेट लिस्ट चेक करना इन जो जेके मयारी बीज आहिनि उन्हनि जी बि माना चकास कई वञे। महिरबानी। मेहार साहब इंसाफ कयो, गरीब साहब इंसाफ कयो, मज़लूम साहब इंसाफ कयो, गरीब साहब इंसाफ कयो।